कोटली साइट में हिस्को जे मुबैना ज़ियादतियुनि बिजली जी गैर एलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज आहिनि। बासित मल्हा जी रिपोर्ट मूजिबि उन मौक़े ते अमजद मस्तोई, जुल्फ़कार ख़्वाहारो, ज़ैद शाह, अमीर जमाली ऐं ॿियनि सख़्त नारेबाज़ी कई। हिते बिजली जो वॾो आज़ार आहे। अरिड़हं कलाक 19 कलाक लोड शेडिंग कई थी वञे, 4 कलाक 5 कलाक लाइट ॾिनी थी वञे। एॾो वॾो ज़ुल्म, ही कहर जहिड़ी गर्मी। ईद वारे ॾींहुं बि नोटिफिकेशन निकितो त बाबा ईद जा 3 ॾींहं वॾे ॾींहुं ख़ुदा जा 3 ॾींहं लाइट हलायो, पर एस जो गुलशन शहबाज़ पंहिंजी कमाई जे करे, करप्शन जे करे हिननि पंहिंजी नाअहली ज़ाहिर करण जे लाइ ईद जे ॾींहुं बि लाइट बंदि कई, ईद जे ॿिए ॾींहुं बंदि कई, 3 ॾींहं बंदि कई, अॼु ताईं बंदि आहे। मंझंदि जो 2:45 बजे लाइट वञे थी, हेड़ी कहर जहिड़ी गर्मी आहे। शाम जो 6:45 बजे थी अचे, वरी 2 कलाक ॾियनि था, वरी इहा लाइट बंदि था कनि। पोइ वेंदे राति जो 12:45 ते यार असां हिते इंसान था रहूं, जानवर थोरी आहियूं। जेकॾहिं ही पंहिंजी बदमाशी नाअहली खां न हटिया ऐं हिननि पंहिंजी बदमस्ती ऐं बदमग़ज़ी ख़तमु न कयूं, अॼु हिते एस डी ओ ऑफिस वटि वेठा आहियूं। सभु असांखे ॼाणनि था, सियासी समाजी कारकुन, हितां जा माण्हू, कामोरा, पुलिस सभु सुञाणे थी त असीं पोइते अचण वारा न आहियूं। अॼु एस डी ओ जी ऑफिस में पुरमन एहतजाज था करियूं, सुभाणे हिन एस डी ओ जी गिची में हथ हूंदा ऐं कपिड़नि खां आजो करे हिते चौंक ते गिलींदासूंसि। ॿिए वारे पोइ बि जेकॾहिं लाइट जो निज़ाम दुरुस्त न थियो त असीं कोटली फाटक वारी पुल बंदि करे वेंदासीं ऐं हिते को बि फीथो फिरण कोन ॾींदासीं। सभई ॼाणनि था त असीं पोइते अचण वारा न आहियूं, न विकामजड़ आहियूं, न असीं भाड़िया आहियूं, न गद्दार आहियूं। असीं एस डी ओ खे न तव्हांजे साफ़ पंहिंजे तवस सां चऊं था त पंहिंजी हट धर्मी ख़तमु कर ऐं हिन अवाम खे हिन मां आज़ार मां ख़तमु कर। ही जेको अॼोको एहतजाज आहे हिन एस डी ए नाअहल जे ख़िलाफ़ आहे। ही लाइट 24 कलाकनि मां 4 कलाक बि लाइट कोन थी हले। गर्मी में नंढड़ा ॿार मासूम, ही जेका आवाम मरे थी त हिन खे को शर्म हया कोन्हे, को धी पंहिंजे बचनि वारो न आहे या छा आहे, जो ही इंतिहा जी हिकिड़ी ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। हिननि लाइट नथा ॾियनि, हिन नाअहल एस डी ओ खे हटाए को बाशऊर ऑफिसर आणियो वञे जेको लाइट सही नमूने सां ॾिनी वञे। ग़रीब आवाम खे को सही सां लाइट जो को रिलीफ ॾिनो वञे त ही आवाम को सुख